सुमेर, तू मां किथे आ? घबराने जी का भी जरूरत ना है, ही मुझो घर आए। हाणे की तबीयत है तव्हांजी? पर मां हिते कीअं? मां त मूंखे तव्हां मां अहिड़ी बुज़दिली जी उम्मीद न हुई। मूं वटि को बि रास्तो न बचियो। तूं त ॼाणी थो सभु कुझु। मूंखे ॼाणण जी का भी जरूरत ना आहे। तव्हां खैरियत सां आयो, इहो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे। मां हिते कीअं पहुतमि? तव्हां मुंहिंजे प्रोजेक्ट खे ईअं अध में छॾे हलिया वेंदो ऐं मां तव्हांखे वञण ॾींदुसि? जेकॾहिं तव्हां हीउ सोचियो था त तव्हां बिल्कुलु बि ग़लति सोचे रहिया आहियो। तोखे कहिड़ी ख़बर? उन मूंखे केॾो वॾो दुख ॾिनो, केॾी वॾी बेवफ़ाई कई उन मूंसां। शायदि इहो कुदरत खे मंज़ूर कोन हुयो त तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो ख़ात्मो पंहिंजे हथनि सां कयो। तव्हां जहिड़ी पढ़ियल लिखियल छोकिरी मां मूंखे इहा उम्मीद कोन हुई, पर मां ॼाणियां थो त इन में कसूर तव्हांजो ई आहे। ही शोबिश जी दुनिया आहे। हिते पंहिंजे मतिलब जे लाइ माण्हू तव्हां जहिड़ी छोकिरियुनि खे यूज़ करनि था। उनमें मुंहिंजो कहिड़ो ॾोह हो? हुन प्यार भरिया पाड़ मूंसां वादा कया हुआ। नैना जी, तव्हां हिकु थर्ड क्लास माण्हूअ मां ग़लति उम्मीदूं रखी वरितियूं। मोहबत त ॾाढी पाकीज़ा शइ आहे नैना जी। इहा मतिलबी इंसाननि में किथे थी मिले। चङो, हाणे तव्हां उथो, फ्रेश थियो त नाश्तो कयूं, बाक़ी ॻाल्हियूं पोइ कंदासीं। सुमेर, मां स्टूडियो में आयो आहियां। रिकॉर्डिंग जी छा कंडीशन आहे? जी फी भाई, थोड़ो गैप अची वियो आहे। वो नैना जी तबीयत ठीक न आहे न, इन जे करे। मां उनजे बहाननि खे चङी तरह सम्झां थो। सुमेर, मूंखे तूं सही ॿुधाए ऐं सच ॿुधाए। न फी भाउ, हू वाकई में बीमार आहे। ठीकु आहे, पोइ जीअं डेट फाइनल थिए त मूंखे ॿुधाइजां। ऐं हा यार, थोरो जल्दी कजां ऐं नैना खे प्रेशर ॾींदो रहिजां। मां ही ड्रामो जल्द खां जल्द ख़त्म करणु चाहियां थो। यू नो सुमेर, मां पंहिंजो नेक्स्ट प्रोजेक्ट स्टार्ट करे रहियो आहियां ऐं हू ॿाहिरि जी शूट आहे। जेकॾहिं ही रहिजी वियो त पोइ मुश्किल थी वेंदी। बस जीअं ई हुनजी तबीयत ठीक थींदी, आउं शूट प्लान कंदुसि। सुमेर, कुछ भी कयो पर जल्द खां जल्द ही प्रोजेक्ट खत्म कयो। प्लीज ट्राई टू अंडरस्टैंड। ओके? जी फी भाउ, तूं बिल्कुलु बेफिक्र थी वञ। ओके, बाय बाय। स्टूपिड। नैना जी, छा सोचे रहिया आहियो? कुछ न। नैना जी, तव्हां अकेला छो रहंदा आहियो? जंहिंजो हिन दुनिया में कोई ना आहे हूंदो न, उहो अकेलो रहण ते मजबूर थी वेंदो आहे, मूं वांगुरु। हाणे तव्हां अकेला न आहियो नैना जी। तव्हांजो ही दोस्त हमेशा तव्हां सां गॾु आहे। तू केॾो न सुठो आहीं समीर। मां तुंहिंजी कुछ बि नथी लॻां, पोइ तूं मुंहिंजो केॾो न साथ ॾिनो। एसि ताईं जो तूं मूंखे मौत जे मुंहं मां ॿाहिरि कढी आई। मां त ख़ुशि थी रहियो हुयुसि, पर तव्हां त मूंखे हिक पल में गैर करे छॾियो। मुंहिंजो इहो मतिलबु न हो। तव्हां मूंखे पंहिंजो सम्झो या न सम्झो, पर मां हमेशा तव्हांजो दोस्त रहंदुसि, चाहे ज़बरदस्ती जो ई सही।
बेस्ट फ्रेंड्स? यस। तू तो मूंखे कॾहिं छॾे न वेंदे न। सवाल ही पैदा कोन थो थिए नैना जी। आखिरी साह ताईं मां तव्हांजो साथ ॾींदुसि। प्रॉमिस? हेलो फाइज़ा, मुंहिंजी जान, मुंहिंजी स्वीट सिस्टर। सब ॻाल्हि छॾो भाउ, पहिरियों त मूंखे इहा ॿुधायो त तव्हांजी फेसबुक जे आईडी ते हिकिड़ी छोकिरी जी हेॾी सारी पिक्स छो आहिनि? तव्हां नैना जी ॻाल्हि था कयो? अच्छा, त नैना नालो आहे हुनजो। इहा त ॿुधायो चक्कर छा आहे? चक्कर? कहिड़े चक्कर जी ॻाल्हि पिया कयो? अहिड़ो कुछ बि न आहे। भाउ, सिर्फ़ ऐं सिर्फ़ सच, ॿियो कुझु न। फाइज़ा, हू असांजे प्रोजेक्ट जी हीरोइन आहे। बस मूंखे ख़बर आहे। तव्हां इलाही सारा प्रोजेक्ट कया आहिनि, पर इन्ही छोकिरी जी हेतिरी सारी पिक्स छो? ओफो फाइज़ा तूं त कढई पइजी थी वञे। प्यार कंदा आहियो न भाउ तव्हां हुनसां? अरे बाबा, कहिड़े प्यार जी ॻाल्हि पिया कयो? फाइज़ा, मुंहिंजी जान, मुंहिंजी प्यारी भेण, तूं त जान ते अची थी वञे पई। बस सच ॿुधायो, तव्हांखे मुंहिंजे सर जी कसम। यही ॻाल्हि आहे न भाउ? सच ॿुधायो। छा ॻाल्हि आहे? प्यार कंदा आहियो न तव्हां हुनसां? चङो हाणे ॿुध, मम्मी डैडी खे न ॿुधाइजांइ। मां फोन रखां थो, पोइ ॻाल्हाईंदासीं। ओके बाय। हेलो भाउ, इहा भाभी ना सफ़ा चरियो आहे। चङो, हिन बहाने मुंहिंजी भाभी त अची वेंदी। जी अम्मी। हाँ बस ॾिस त सुमेर घर में आहे ऐं चएसि त अम्मी सॾई। जी अम्मी। कुमार अंकल। बाबा, आंटी सुमेर अंकल काथे आ? सुमेर तो ऑफिस विया आहिनि, वापसी हले केॾी महिल अचनि। आंटी, तव्हां त उहा ई आहियो न जेके ड्रामे में कमु कंदी आहियो? जी। मूंखे बि ड्रामनि में कमु करण जो इलाही शौक़ु आहे। आंटी, तव्हां मूंखे बि ड्रामनि में कमु कराईंदो? ऑफ कोर्स, छो न। आंटी, हे ॿुधायो तव्हांजो सुमेर भाउ छा पियो लॻे? मां कज़न आहियां मां सुमेर जी। अच्छा, आंटी जॾहिं सुमेर भाउ अचे त हुनखे चइजो अम्मी तव्हांखे घर में सॾायो आहे। जी ठीकु आहे बाबा, मां चई छॾियां। बाय आंटी। बाय। मूं प्रोड्यूसर सां तुंहिंजे बारे में ॻाल्हाए चुको आहे। मुंहिंजे नेक्स्ट प्रोजेक्ट जी हीरोइन तूं ई हूंदी। थैंक यू। चलो मूंखे इहो ॿुधाए, नेक्स्ट प्रोजेक्ट कॾहिं तो स्टार्ट थिए? शायद नेक्स्ट मंथ खां शुरू थी वञे। ओह रियली? ज़ोबी, हिन प्रोजेक्ट की सॼी रिकॉर्डिंग ॿाहिरि निकिरी पई ऐं हुते कंहिंखे ख़बर बि न पवंदी। पाण ॿई तूं ऐं मां हिकु ई होटल में स्टे कंदासीं। ॻाल्हाए चङो आहे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि चवां? हा चओ। छो न असां ॿई शादी कयूं? ज़ोबी, तुंहिंजे करियर जी अञा हाणे शुरुआत आहे ऐं तूं हाणे सां ई शादी? न, मुंहिंजो मतिलबु इहो न हो। जेको कमु सुभाणे करिणो आहे न त अॼु ई कयूं। उहा बि तोखे त ख़बर ई आहे शोकेस जे माण्हुनि ते ॿियनि माण्हुनि जी नज़रियूं केतिरियूं हूंदियूं आहिनि। ईअं न थिए सुभाणे को असांजो
स्कैंडल थे तो न हिन खां पहिरीं तू शोबिस में नहीं आई आहे ऐं तू मूंखे ॿुधाईंदी त छा करणु घुरिजे छा न करणु घुरिजे। चङो हेॾे हिननि ॻाल्हियुनि खे इहो ॿुधायो केतिरे ॾींहंनि जो स्टे आहे? असां हिन बारे में बाद में ॻाल्हाईंदासीं। सुमेर हेरी अच। सलाम वालेकुम समर आपा। वालेकुम सलाम। टीपू ॿुधायो त तुंहिंजे घर में हिकु ख़ूबसूरत आंटी आई आहे। जी 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 आपा, वो मुंहिंजी कज़न आहे। ऐं हुन ॿुधायो त हूअ त टीवीअ में कमु कंदी आहे, हिकु आर्टिस्ट आहे ऐं तूं चईं थो त मुंहिंजी कज़न आहे। जी आपा, मूंखे थोड़ी जल्दी आहे, मां बाद में तव्हां सां ॻाल्हायां थो। मां तव्हांखे बाद में सभु कुझु ॿुधायां थो। तूं फौरन कमु ख़तमु करे मुंहिंजे घर अच ऐं मूंखे सभु सच ॿुधाए। समीर, तो मुझे ॾाढो ख्याल रखियो। हिकु पल लाइ बि अजनबियत जो एहसास न थियण ॾिनई। तोसां गॾु गुज़ारियल ॾींहं मुंहिंजी ज़िंदगी जा सभ खां ख़ूबसूरत ॾींहं हुआ। मूं कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजाइप ऐं सच्चाई न ॾिठी हुई। इन्हनि में लिकियल मफ़ाद ई ॾिठो हो। नंढपण में ई अम्मा ऐं बाबा धार थी विया ऐं उन खां पोइ अम्मी बाबा मूंखे पाण ते ॿार सम्झी आसानी सां मूं मां जान छॾाए छॾी। मुंहिंजे अंदर जी महरूबियत मूंखे हर रिश्ते खां चिड़ ॾियारे छॾी। तोसां मिली मूंखे ख़बर पई त प्यार छा थींदो आहे, पंहिंजाइप छा थींदी आहे। अॼु मूं ज़िंदगी जे जज़्बनि खे सही सम्झियो आहे। मूंखे लॻे थो ॼण मूं को ख़ूबसूरत ख्वाब ॾिठो हुजे ऐं काश इहो ख्वाब कॾहिं न ख़तमु थिए। मां हिन घर मां वञा पई, पर ख़ाली हथ न। इलाही सारो प्यार ऐं ज़िंदगी जो एहसास खणे पई वञा। Hi baby, how are you? I'm good. Naina, today you look so gorgeous. Hey Zubi. Hi Nina, how are you? कीअं आहे? Fine. हिन प्रोजेक्ट खां पोइ छा पई करी? इफ़ी सर सां ॿियो प्रोजेक्ट थी कयां। Congratulations for that. Thanks. No, नैना, जेको प्रोजेक्ट तू समझी रही आहीं वो ॿियो प्रोजेक्ट आहे ऐं जंहिंजी ही ॻाल्हि करे रही आहे वो ॿियो प्रोजेक्ट आहे। नैना जी, सीन रेडी है, कैमरा वगैरह सब कुछ रेडी है। Okay boss. मैं वापस से रख के रिहर्सल कर।
हिकिड़ी ॻाल्हि त तोखे ॿुधाइण ई विसरी वियमि, सरप्राइज़ आहे तुंहिंजे लाइ। कहिड़ो सरप्राइज़? मां शादी बि कयां। पर कैसा? उहो बि सरप्राइज़ आहे तुंहिंजे लाइ। ज़ूबी, तव्हां बि ज़रूरु अचिजो मुंहिंजी शादी ते। ओके। इफ़ी, तव्हांखे बि ज़रूरु अचिणो आहे शादी ते। ऐं हा, हिन बार को बहानो न। ओके? नैना जी, तव्हां हिते? हाँ छो नथी अची सघां? अंदरि अचण लाइ कोन चवंदे? हाँ, छो न? प्लीज कम। केॾा वञण जी तयारी आहे? बस घर तैयारी हुई। पर छो? बस प्रोजेक्ट पूरो थी चुको हो। ॿियो हिते रही करे बि छा कंदुसि? अकेलो पियो वञी? हितां वञण खां पोइ मूंखे अहसासु थियो त मां तो कुझु चवण थी चाहियां। सुमैर, हिकु ॻाल्हि चवां? अच्छा? मूंखे ज़िंदगी भर जे लाइ तुंहिंजो साथ थो घुरिजे। ॾींदे? तूं घुरी त ॾिस। मां ज़िंदगी भर जे लाइ तोते ऐं तुंहिंजे घर ते कब्ज़ो करण थी चाहियां। कर ॾींदे? भला पंहिंजी शइ ते कब्ज़ो कीअं? प्लीज मूंखे कॾहिं छॾे न वञजां। भला केरु चरियो हूंदो जेको पंहिंजी ज़िंदगी खे छॾे वेंदो? काफ़ी टाइम खां मां बि तव्हांखे ॻाल्हि चवण वारो हुउसि। चओ सुमैर, हाणे चओ बि। I love you. I love you too, Sameer.